जय झूलेलाल। ॿ ॾींहं बाक़ी आहिनि, पर मां तव्हांखे एडवांस में चेटी चंड जूं वाधायूं थो ॾियां। हाणे तव्हां चवंदव वाधायूं छो? वाधायूं छो ॾिबियूं आहिनि? जॾहिं कोई काई कामयाबी हासिल करे त वाधायूं ॾिबियूं आहिनि। ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, असांजे पूर्वजनि असांजे वास्ते कुझु ट्रेडिशन्स छॾे विया आहिनि, कुझु परंपरा आहिनि। यदि असां उन्हनि जो पालन कयूं था त पोइ असांखे वाधायूं मिलणु खपनि। असां हिन रूढ़ियुनि जो, हुन परंपराउनि जो, हुन ट्रेडिशन जो पालन था कयूं सिंसियरली। पर असांजे पूर्वजनि इहे परंपराऊं असांजे लाइ छो ठाहियूं? भई हिन ॾींहं ते तव्हां चेटीचंड मल्हायो, हिन नमूने सां पूॼा कयो, ही तव्हांजो इष्ट देवता आहे, त उन्हनि जो कोई मक़सदु ज़रूरु हुयो। पंहिंजे स्वार्थ जे लाइ न कयो अथऊं, पर समाज वास्ते, हिकु पीढ़ीअ वास्ते न त ईंदड़ कई पीढ़ियुनि वास्ते हुननि कुझु योजना ठाही। हुन योजना जे अंतर्गत ही हिकिड़ो फेस्टिवल आहे असांजो, जेको असांखे नओं थो ठाहे। ही ख़ाली नओं साल न आहे, साल त थींदो ई न आहे। ही त तव्हां कैलेंडर ते काउंट करणु शुरू कयो त साल शुरू थी वियो। पर हिन चेटी चंड जे फेस्टिवल जे पुठियां हिकु मक़सदु आहे। उहो मक़सदु जेसि ताईं असांखे सम्झ में नथो अचे तेसि ताईं असां चेटी चंड कोन मल्हायो आहे। हाणे चेटी चंड में ॿ ॻाल्हियूं आहिनि। चेट महीनो आहे जेको पहिरियों महीनो आहे कैलेंडर जो, ऐं चंड आहे जेको पहिरियों दर्शन आहे। दर्शन कीअं कबो आहे असांखे ख़बर कोन्हे, हुननि ख़ाली ॿुधायो आहे तव्हां दर्शन कयो। त असांखे कुझु पंहिंजी बि महिनत करणी आहे। हाणे चंड चयो अथऊं, चंड जे पुठियां कहिड़ी मतिलबु हो थी सघे थो? चंड त एतिरो परे, लखें किलोमीटर परे आहे असांखां। असां सां कहिड़ो संबंध? सिंधियुनि चंड खे केतिरो महत्व ॾिनो आहे ॾिसो। असांजे इष्ट जो नालो उदयचंद, असांजो मेन फेस्टिवल चेटी चंड, तंहिंखां पोइ रामचंद, किशनचंद, खूबचंद, प्रेमचंद। असां चंड खे यूज़ कयो आहे पंहिंजे डेली ट्रांजेक्शन में। त इन जो मतिलबु असां चंड खे एक्स्ट्राऑर्डिनरी इम्पोर्टेंस ॾिनो आहे। कुझु त इन जो मक़सदु हुजणु खपे की न? त कहिड़ो मक़सदु आहे? हाणे असां इन ते थोरो सोचींदासीं। तव्हां ॾिसंदो त हिकु परमात्मा आहे, पर अनेक देवता आहिनि। देवता अनेक हूंदा आहिनि, देव हिकु ई हूंदो आहे। ब्रह्म या परमात्मा या परमेश्वर हिकु ई आहे, पर देवताऊं अनेक आहिनि। जीअं सूरज देवता, वायु देवता, जल देवता, अग्नि देवता, तीअं चंद्रमा, चंद्र देवता। त हीअ हिकु देवता आहे। देवता माना असांखे कुझु न कुझु चंड ॾींदो आहे। देवता माना ॾियण वारो। सूरज असांखे ॾिए थो, छा नथो ॾिए? विदाउट सूरज त हिते लाइफ ई न आहे। वायु ॾिए थो, जल ॾिए थो, हीअ पृथ्वी असांजी मां उहा ॾिए थी, सभु ॾियनि था। तीअं चंद्रमा बि ॾियण वारो ई देवता आहे। असां वठूं था, विसरी था वञूं, थैंक यू बि नथा चऊं। त चंड खे एतिरो महत्व ॾियण जो हिकिड़ो मेन रीज़न आहे त चंड देवता आहे ऐं चंड असांजे मन सां जुड़ियल आहे। हीअ मन जी देवता आहे। सूर्य भॻवानु जेको आहे बुद्धीअ जी देवता आहे। तव्हां सूर्य जे गायत्री मंत्र चवंदा आहियो त गायत्री मंत्र में तव्हां सूरज भॻवान खां बुद्धि घुरंदा आहियो। धियो यो न प्रचोदयात्। धी माना ही असांजो दिमाग़। त चंड जेको आहे प्यार जी देवता आहे, दिल जी देवता आहे,
भावनाउनि जी देवता आहे ऐं सूरज दिमाग़ जी देवता आहे। हाणे चंड तव्हां चवंदो ख़ाली सिंधियुनि इन्हनि खे देवता ठाहियो आहे, ईअं न आहे। चंड पहिरियों ई देवता हुयो। चंड कॾहिं खां वठी देवता आहे? जॾहिं खां वठी शिव भॻवानु आहे। भालचंद्र, भामचंद्र, तव्हां ॾिठो हूंदो शिव जा नाला आहिनि इहे, छाकाणि उते चंड आहे। शिव जे ज़माने में चंड देवता आहे। तव्हां रामायण में अचो, प्रभु राम चयो आहे, उनजो नालो ई रामचंद्र आहे। प्रभु राम चयो आहे मूंखे चंड ॾियो। हाणे तव्हां वरी पोइ महाभारत में अचो, 2 दफ़ा गीता में भॻवानु कृष्ण चयो आहे, चंड जो उल्लेख कयो आहे। हिकु दफ़ो चयो अथई तव्हां जेके बि ग्रह तारा नक्षत्र ॾिसो था न, उन में मां आहियां, चंड मां आहियां। कृष्ण भॻवानु चयो आहे चंड मां आहियां। पोइ जॾहिं असां चंड जो दर्शन था कयूं त असां कृष्ण भॻवान सां जुड़ी था वञूं। वञणु खपे, नथा जुड़ूं उहो ठीकु आहे, जुड़णु खपे। पहिरें ज़माने में ईअं चवंदा हुया तव्हां दर्शन कंदो जुड़ी वेंदो। तंहिंखां पोइ भॻवानु चयो आहे जेको तव्हां अन्न खाओ था, जेको वीर्यवर्धक आहे, जेको तव्हांखे शक्ति थो प्रदान करे, उन में जेका इसेंस आहे, रस आहे, उहा मां थो विझां। कीअं? चंड जे रोशनीअ जे माध्यम सां। त ॾिसो, सनातन धर्म में पहिरियों ई चंड मौजूदु हुयो ऐं चंड मन जी देवता आहे, इन करे मौजूदु आहे। चंड जो असांजे शरीर सां बि डायरेक्ट संबंध अथव, पर इहा विद्या जेका आहे इहा लुप्त थी वई आहे। पर तव्हां अॼुकल्ह साइंस चए थी त भई जेके समुंड में लहरियूं ईंदियूं आहिनि, ज्वार भाटा जंहिंखे चवंदा आहिनि, इहे डायरेक्ट चंड सां जुड़ियल आहिनि। माना धरतीअ ते जल ऐं चंड पाण में जुड़ियल आहिनि। ऐं असांजो शरीर छा आहे? मुनो पाणी अथव। त असांजो शरीर बि चंड सां जुड़ियल आहे, मन बि चंड सां जुड़ियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे, चंड कॾहिं ग़ाइबु थी वेंदो आहे, कॾहिं हिकदमि चिमकंदो आहे। चंड टेढ़ो बि आहे, चंड गोल बि आहे, चंड घटंदो बि आहे, चंड वधंदो बि आहे। असांजो मन ईअं ई अथव, अस्थिर ऐं चंचल। कॾहिं ऊंदहि में वञी विहारींदो, तव्हांखे उदास बणाए करे विहारींदो। डिप्रेशन में अॼुकल्ह हली था वञनि माण्हू, चङा भला सुठा पढ़ियल गुड़ियल, छा आहे भई डिप्रेशन में हली वियो, डिप्रेशन में हली वई। त मन ऊंदहि में आहे, अंधकार में आहे, माना अज्ञान में आहे। कॾहिं हिकदमि तव्हां जंपिंग था कयो, ख़ुशियूं था मनायो, सेलिब्रेशन था कयो, माना फुल मून आहे। त जीअं चंड जी कलाऊं घटिजंदियूं आहिनि, वधजंदियूं आहिनि, तीअं असांजो मन घटिजंदो आहे, वधंदो आहे। कॾहिं रोईंदो, कॾहिं खिलंदो, कॾहिं सुखी थींदो, कॾहिं दुखी थींदो। अर्जुन एॾो वॾो स्टॉलवर्ट हुयो, महायोद्धा हुयो, पर छा चई ही युद्ध मां न कंदुसि, किरी पियो। गांडियूं हथ में न पियो पकड़े सघे। मन दुर्बल आहे ऐं इहो ई मन सॼी दुनिया खे चाहे त मटाए सघंदो आहे। त जंहिं मन ते काबू कयो, उन सॼी दुनिया ते काबू कयो। इहो सेखारण वास्ते असां चंड खे एतिरो इम्पोर्टेंस ॾिनो आहे। पर इहे सभु ज्ञान असां विसरी विया आहियूं। असांजा ग्रंथ सारे छॾियऊं त असां वटि कोई रिकॉर्ड ई कोन्हे। संत महात्माऊं बि असांजा अभ्यास नथा कनि, मथाशरो ख़ाली ॿुधाइनि था, भई पैसा खणी अचो, दान कयो। दान बि कंहिंखे कयो, असांखे कयो। ती मथाशरो सेलिब्रेशन न आहे करिणो, असांखे गहराईअ में वञी करे सम्झणो आहे भई चंड खे एॾो छो महत्व ॾिनो अथऊं। ऐं ही चेटी चंड जेको आहे, ही झूलेलाल जे अवतरण जो ॾींहुं अथव, बर्थडे कोन अथव, ही जन्म महोत्सव कोन अथव। असां राम नवमी मल्हाईंदा आहियूं, राम जो जनम न मल्हाईंदा आहियूं। कृष्ण जन्माष्टमी मल्हाईंदा आहियूं, कृष्ण जो बर्थडे न मल्हाईंदा आहियूं।
तीअं असां झूलेलाल जो बर्थडे न मल्हाईंदा आहियूं, असां चेटीचंड मल्हाईंदा आहियूं। ऐं कीअं मल्हाइबो त हिकिड़ो नओं साल तो शुरू थिए, माना इन जी मतिलबु इहो आहे असां नवां थी वियासीं, असांजे जीवन में राम आयो, इन करे नओं साल शुरू थियो। असांजे जीवन में झूलेलाल आयो, इन करे नओं साल थी पियो। असांजे जीवन में जेके खर दूषण राक्षस वेठा आहिनि अंदरि, असांजे अंदरि अॼु बि आहिनि, इन्हनि खे भॻवान समाप्त कयो। असांजा राग द्वेष आहिनि समाप्त थी विया, असां नवां थी वियासीं। असां नवां थी वियासीं त पोइ सेलिब्रेशन करणु खपे की न? केतिरनि जन्मनि खां असां कचिरो जमा कयो आहे पंहिंजे मन में, इन करे त दुखी आहे संसार। गंदगी हूंदी तव्हांजे अंदर में त कोई सुखी रही सघंदो? हिकु वायरस या हिकु कोई फॉरेन पार्टिकल शरीर में हली वञे, शरीर बीमार थी पवंदो आहे। तीअं मनो जो अथव ही राग द्वेष, ही असांजा काम क्रोध लोभ मोह असां जमा था कयूं। अरे हिननि खे कढणो आहे, हिननि खे ख़तमु करिणो आहे, मारे छॾिणो आहे, युद्ध करिणो आहे हिननि सां, लड़ाई करणी आहे, पर असां कयूं उल्टो था, जमा था कयूं, इन करे दुखी था थियूं। त हिननि खे कढी छॾियो, इन करे पोइ जॾहिं निकिरी वेंदा त असांखे ख़ुशी मिलंदी, शांती मिलंदी, आनंद प्राप्त थींदो, त असां सेलिब्रेट कंदासीं। पर अॼुकल्ह उल्टो था कनि, कचिरो जमा था कयईं ऐं सेलिब्रेशन था कनि, उल्टी गंगा। कोई ॿुधाइण वारो कोन्हे। असां पाप जमा था कयूं ऐं सेलिब्रेशन था कयूं, माना दुखनि खे वधायूं था। ॾिसो संसार पुश बटन ते सभु कुझु थो हले। अॼुकल्ह रोबोट अथव, हलाए छॾियो घर जी सफ़ाई, मशीन हलाए छॾियो खाधो रेडी। पर इंसान छा आहे, जेतिरा बटण थो दॿाए ओतिरो दुखी थो थिए, ओतिरो पाण खे हेठि थो किराए। त चेटीचंड असांखे मैसेज थो ॾिए, भाई मन ते काबू कयो, हिन मन मां राग द्वेष कढी छॾियो। काम असांखे भउ आहे, छाजो भउ आहे? मृत्यु जो भउ आहे, बीमारियुनि जो भउ आहे। ॾिसो फार्मा इंडस्ट्री केॾी फास्ट थी वधे, पहिरियों हुयो ई कोन कुझु। बिलियंस एंड बिलियंस ऑफ डॉलर्स। पगार जो हिकु इम्पॉर्टेंट हिसो दवाउनि ते थो ख़र्च। छाकाणि इंसान खे भउ आहे, इन भउ खे कढी छॾियो। नवां थी पियासीं त सेलिब्रेट कंदासीं। पर हाणे कयूं कीअं? इन करे हुननि असांजे वास्ते झूलेलाल जी मूर्ति ठाहे ॾिनी। भाई हिन मूर्तिअ जो तव्हां दर्शन कयो, तव्हांखे परमात्मा जो दर्शन थींदो। पर कोई दर्शन करण लाइ तयारु कोन्हे। मूर्ति वठी था अचनि, घर में रखनि था, ॾिसनि था, पर दर्शन कोई नथो करे। दर्शन करण में ऐं ॾिसण में फ़र्क़ु अथव। मूर्ति रखंदा आहिनि भॻवान जी, सिनेमा या गाननि ते वेही नचंदा आहिनि। भॻवानु ॾिसंदो छा चवंदो? त दर्शन करिणो आहे, माना असांजे अंतरात्मा सां हुन आत्मा सां ॻाल्हि ॿोल करणी आहे, कम्युनिकेशन करिणो आहे। भई छा आहे हिन झूलेलाल जी मूर्तिअ में, आहे छा? पत्थर जी मूर्तिअ जो तव्हां ॾिसंदव, तव्हां बि पत्थर थी पवंदव। पत्थर जे मूर्तिअ में तव्हांखे भॻवानु नज़र ईंदो त तव्हां बि भॻवानु थी वेंदव। एतिरी ताक़त आहे विश्वास में। त तव्हां जॾहिं दर्शन कंदव त पहिरियों भॻवानु झूलेलाल ॿिन्हिनि हथनि सां, हिकु हथ सां बि न, ॿिन्हिनि हथनि सां हिकु ग्रंथ तव्हांखे ॾियण थो चाहे, वठो वठो वठो। हिन ग्रंथ में साॼा जीवन जा सूत्र अथव। जीवन कीअं असां कामयाबु ठाहियूं, कीअं मन खे शांति कयूं, कीअं पंहिंजे बुद्धीअ खे तंदुरुस्त कयूं, कीअं आत्मदर्शन कयूं,
कीअं हुन परमात्मा खे प्राप्त, इन जा सभु सूत्र हिन हिकु किताब में अथव। हू तव्हांखे ॾिए थो, पर कोई वठण लाइ तयारु न आहे। अॼुकल्ह त सुविधा अथव, तव्हांखे पुस्तक पढ़ण न आहिनि त वीडियोज़ अवेलेबल अथव, पर कोई ॾिसण लाइ तयारु कोन्हे। पोइ तव्हां दर्शन कीअं कयो भला? तव्हां दर्शन कोन कयो आहे। तव्हां ॾिठो आहे झूलेलाल जा जेका अटायर्स आहिनि, मुकुट आहे, कपिड़ा आहिनि, इहे हिकु शहनशाह जा कपिड़ा आहिनि। मिरिक त शाह हुयो, ही शहनशाह अथव। शहनशाह केरु थींदो आहे? जिनको कछु न चाहिए वो ही शहनशाह। चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो ही शहनशाह। तव्हां दर्शन कंदव त तव्हांखे सम्झ में ईंदी ॻाल्हि। तव्हां दर्शन कंदव त तव्हांखे मोर पंख ॾिसण में ईंदो, जेको कृष्ण भॻवान सां जुड़ियल आहे। तव्हां दर्शन कंदव त तव्हांखे ॾिसण में ईंदो झूलेलाल जो हिकु पेर ॿाहिरि आहे, हिकु अंदरि आहे। तव्हां दर्शन कंदव त तव्हांखे कमल जो गुल नज़र ईंदो। तव्हां दर्शन कंदव त तव्हांखे पल्लो नज़र में ईंदो। इन मां हिकु न हिकु ॻाल्हि तव्हां पाण खे खणी उन ते सोचे सम्झे पंहिंजे जीवन में उतारींदव त मन साफ़ थी वेंदो। मन साफ़ थी वियो, हल्का थी वियो, नवां थी वियो। इन खे चइबो न्यू ईयर। कैलेंडर ते तव्हां तारीख़ लिखी, भई हिन कागर जे आधार ते चओ था न्यू ईयर आहे, इहो कोई न्यू ईयर न आहे। तव्हां पुराणा जा पुराणा आहियो, पोइ न्यू ईयर किथां थियो? नवां थी पोइ त पोइ नओं साल, पोइ तव्हांखे सेलिब्रेशन जो अधिकार आहे। अदरवाइज़ तव्हां अधिकारी न आहियो। तव्हां ख़ाली कूड़ जो दर्शन था कयो ऐं पोइ मनायो था, उहो बि कूड़ो ई आहे। इन मां दुख पैदा थींदा, आनंद पैदा कोन थींदो। अच्छा, तव्हांखे मूर्ति कोन्हे, तव्हां दर्शन नथा करे सघो। झूलेलाल जूं 7 निशानियूं आहिनि। वेरो आहे, पखर आहे, देग आहे। काई बि हिकिड़ी ॻाल्हि पकड़ियो, सभु पकड़ण जी ज़रूरत न आहे, ओनली वन। ऐं उनखे जीवन में उतारियो। देग छा जी निशानी आहे? इहा ॾियण जी निशानी आहे। भाई मुंहिंजी देग भरियल हुजे, कोई बि अचे ख़ाली न वेंदो, ख़ाली पेट वापसि न वेंदो। ही एटीट्यूड आहे, मेंटल एटीट्यूड आहे। देग तव्हांखे देग ठाहे रखी घर में छा थींदो? एटीट्यूड आहे। तव्हांजो एटीट्यूड चेंज थी वेंदो। भाई देग असांजी भरियल अथव, अचो, यू आर वेलकम। गिवर्स नेवर सफ़र, टेकर्स ऑलवेज सफ़र। ती झूलेलाल जे ज़माननि खां निशानियूं अचनि थियूं। हिकु निशानी असां पकड़ियूं, then we deserve to celebrate। त काई बि हिकिड़ी ॻाल्हि पकड़े करे उन जे आधार सां असां पंहिंजे मन खे जेको पियो थो भिटके उनखे थोरो शांति कयो। शांति कयोसीं माना असां चेटीचंड मनायोसीं। मन अगरि दुरुस्त न आहे त तव्हां ॿाहिरियूं केतिरियूं बि ॻाल्हियूं, महल ठाहियो, गाॾियूं खणी अचो, वॾियूं 5 स्टार होटल में तव्हां चेटीचंड मनायो, कुझु बि न आहे। तव्हांजो मन स्थिर न आहे। बीमार माण्हू वञी पार्टी था कनि, कीअं एंजॉय कंदा? हा, पैसो तव्हां ख़र्च कयो, उहो मां मञां थो। अगरि तव्हां वटि कोई ज्ञान न आहे, तव्हांखे खपे त ॾिसो, ही हिकु पुस्तक अथव। ही एमेज़ॉन ते बि अवेलेबल आहे, फ्लिपकार्ट ते बि अवेलेबल आहे। हिन जो नालो आहे सिंधियत। हिन खे तव्हां पढ़ो। ही कोई प्रॉफिट जे लाइ पुस्तक न आहे ठहियल, ही त लॉस में वेंदो आहे हमेशह। पर हिन मां तव्हांखे मैसेज मिलंदो त असां चेटीचंड कीअं मल्हायूं, असां ॿिया फेस्टिवल्स कीअं मल्हायूं, असांजो इष्ट कीअं ठहियो, उनजो कहिड़ो इम्पोर्टेंस आहे। ईअं न आहे अखियूं बंदि करे जल जी पूॼा कयूं, ईअं न आहे। अखियूं बंदि करे मूर्ति ठाहियूं, ईअं न आहे। साइंटिफिक उन जे पुठियां कुझु बैकग्राउंड आहे, उहो स्टडी कयूं ऐं पोइ चेटीचंड मल्हायूं।
ऐं चेटीचंड में प्रार्थना कबी आहे। इहा असांजे मन जी स्थिति हिकु प्रार्थना सां मटिजी वेंदव। जस्ट वन सिंसियर प्रेयर कैन चेंज योर माइंड। हे प्रभु, असां सभिनी सिंधियुनि खे सुमति ॾे। हे प्रभु, असां सभिनी सिंधियुनि खे यूनाइट कर। हे प्रभु, असां सभिनी सिंधियुनि जा दुख दूर कर। पैसो असां वटि आहे, पर इन जो असांखे कोई यूज़ न आहे। शाहूकार में शाहूकार माण्हूअ खां तव्हां पुछो पैसे जो केतिरो यूज़ कंदो आहे तूं, कुझु न आहे। पर यदि थोरी देरि लाइ बि मन शांति थी वियो तव्हांजो हिकु प्रार्थना करे, त इहा तव्हां प्रार्थना कयो, ॿी यूनिवर्सल हिकु प्रार्थना कयो। सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। जय झूलेलाल।